मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रज़ा अली सुमरो मूजिब मेहड़ में सिपको अमलदारनि जी नाजाइज़िन हथरादू लोड शेडिंग ऐं गैर कानूनी ॾंड हणण ख़िलाफ़ राइस मिल्स एसोसिएशन जे सदर न्याज़ अली बुरड़ो जी सदारत में इजलास थी गुज़रियो। इजलास में तालके मेहर जे समूरनि कारखानेदारनि मालिकनि ऐं राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि शिरकत कई। इन मौक़े ते राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि चयो त मेहड़ तालके में वापडा अमलदारनि ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मेहड़ शहर जे समूरनि फीडरनि समेत इंडस्ट्री फीडर, VIP फीडर, ओल्ड बेटो फीडर, काज़ी आरिफ फीडर ऐं ॿट सराई ऐं समूरनि फीडरनि ते गैर कानूनी तौर कारखाननि जी बिजली कटे फीडर बंदि कया विया आहिनि। गैर कानूनी तौर बिजली बिलनि में ॾंड हया पिया वञनि जेके सरासर नाइंसाफ़ी आहिनि ऐं इजलास में राइस मिल्स एसोसिएशन जे अॻवाननि ऐं कारखानेदारनि पारां फ़ैसिलो कयो वियो त अगरि समूरनि फीडर जी बिजली बहाल न कई वई त मेहड़ तालके जे समूरनि कारखानेदारनि जा मालिक बिजली बिल न पियारिया वेंदा ऐं वापडा अमलो पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। इजलास में अब्दुल मजीद महसर, नानक राम, अरबेलो महसर, सिकंदर महसर, मुमताज़ बुरड़ो, असगर जामरी, काज़ी मोहम्मद आरिफ समेत ॿियनि कारखानेदारनि ऐं राइस मिल्स अॻवाननि शिरकत कई।